जी जंहिंजो उनवान आहे सिंधी ॿोलीअ जो सफ़र। सिंधी ॿोलीअ जो हिकिड़ो तवील सफ़र आहे। सिंधी ॿोली हज़ारे सालनि जी तारीख़ तय करे अॼु असां वटि पहुती आहे। अॼु जिन मरहलनि में आहे, जेके ॾुखियायूं हुनखे दरपेश आहिनि या जेके उत्साहींदड़ ॻाल्हियूं असांजे साम्हूं आहिनि, उन्हनि सभिनी ते डिस्कस करण जे लाइ अॼु असां हीउ सेशन रखियो आहे। हिन सेशन खे असांजा दोस्त इलेक्ट्रॉनिक डायरी वारा लाइव हलाए रहिया आहिनि फेसबुक ते। जेके दोस्त हिन सेशन में जेके स्पीकर्स मौजूदु आहिनि, सभ खां पहिरियों मां उनजो तारुफ़ कराईंदुसि। सभ खां पहिरियों मुंहिंजो महिमान आहे डॉक्टर आफ़ताब अबड़ो साहब। आफ़ताब अबड़ो साहब सिंधी ॿोली ऐं लिसानियात जा माहिर आहिनि। पाण PhD कई अथऊं सिंधी ॿोलीअ में। ॿिए नंबर ते असांजो महिमान आहे फ़याज़ अमर बुढ़ो साहब। फ़याज़ अमर बुढ़ो साहब सिंधी लैंग्वेज अथॉरिटी में IT कंसल्टेंट हुआ, पर हाणे सकाफ़त खाते में IT कंसल्टेंट आहिनि। उनखां पोइ असांजो टियों महिमान आहे मोहम्मद सुलेमान वसाण। मोहम्मद सुलेमान वसाण साहब सिंध सलामत जो मैनेजिंग एडिटर आहे। चौथों नंबर महिमान असांजो आहे अब्दुल हफ़ीज़ लगारी, डॉक्टर अब्दुल हफ़ीज़ लगारी साहब, जेको पिणु मुंतज़िम आहे sindhsalamat.com जो। उनखां पोइ असांजो जेको पंजो महिमान आहे, साईं जो नालो आहे जोगी असद राजपर, ऐं पाण सिंधी ॿोलीअ जे हवाले सां विकीपीडिया ते कमु करे रहिया आहिनि। हीअ असांजा 5 महिमान आहिनि ऐं आउं कोशिशि कंदुसि त सिंधी ॿोलीअ जी लिसानी, तारीख़ी ऐं जदीद दौरनि में जेका कंप्यूटिंग जे हवाले सां कमु थिए पियो, उन्हनि सभिनी खां गुफ़्तगू करायां। यकीनन हीअ गुफ़्तगू तव्हां सभिनी जे लाइ लाभाइती थींदी। सभ खां पहिरियों इब्तिदा कयूं था डॉक्टर आफ़ताब अबड़े साहब खां, छाकाणि त पाण सिंधी ॿोली ऐं लिसानियात जा माहिर आहिनि। साईं, आउं हिकिड़ो मुख़्तसिर सुवालु कंदुसि। हिकिड़ो सुवालु त असां हिन वक़्तु सिंधी ॿोलीअ जे हवाले सां जेका तहक़ीक़ थी आहे या जंहिं तहक़ीक़ जी ज़रूरत आहे, मां चाहींदुसि त तव्हां उनजो हिकिड़ो तज़ियो पेश कयो त सिंधी ॿोलीअ जे हवाले सां केतिरी तहक़ीक़ थी आहे ऐं केतिरे क़दुरु तहक़ीक़ जी ज़रूरत आहे। साईं, अव्हांजी वॾी महिरबानी। जहिड़े नमूने सां मजमूई तौरु क़ौमी सतह ते असां सिंधी ॿोलीअ सां वेधन करे रहिया आहियूं, हेतु जी इंतज़ामिया बि अहिड़े नमूने सां असांजो हशर कयो। शेड्यूल प्रोग्राम मुताबिक़ प्रोग्राम न थी सघियो। जिन घणनि दोस्तनि पुछो, अहिड़े नमूने सां प्रोग्राम जो शेड्यूल तब्दील थियो, हाज़िरी बि घटिजी वई। थोरा मूंखे इन जो वॾो तारीख़ी पस मंज़र पेश करिणो हुयो। सिंधी ॿोली कहिड़नि दौरनि मां गुज़री आहे, कहिड़नि लाहनि चाढ़नि मां गुज़री आहे ऐं कहिड़े नमूने सां हुन सर्वाइव कयो आहे। पर जीअं त वक़्तु मुख़्तसिर आहे ऐं इंतिहाई थोरे वक़्त में जेको कुझु ॿुधाए सघूं था, साईं जेको पुछो त सिंधीअ सां वॾो मसइलो कहिड़ो आहे, मुंहिंजे ख़्याल में मसइला त खोड़ आहिनि, पर जेकॾहिं उनखे प्रोमिंदड़ नमूने सां पेश कजे त सभ खां वॾो मसइलो आहे असांजो सिंधी ग्रामर। मुंहिंजा साईं अवां सभिनी जी मौजूदगीअ में काफ़ी दानिश्वर अकाबर माण्हू वेठा आहिनि। मां पूरी दावा सां ऐं ज़िमेदारी सां थो चवां त अॼु ताईं सिंधी ॿोली जो को बि ग्रामर जोड़ियो ई न वियो आहे। बदकिस्मती आहे जिन ॿोलियुनि जो, ऐं सभु माण्हू सम्झनि था, 4 दर्जा सभु पढ़ी वेठा आहिनि, पंहिंजो स्कॉलर माण्हू वेठा आहिनि। ॿोलीअ जी तरक़ी, ॿोलीअ जो इनहिसार ऐं ॿोलीअ जी जेका आहे वाध वीज, उहा आधार रखंदी आहे ग्रामर ते। अॼु ताईं बदकिस्मती सां को बि सिंधी ॿोलीअ जो ग्रामर लिखियो ई न वियो आहे। मां पूरी ज़िमेदारी सां थो चवां। शुरू में मियां मोहम्मदी 1854 में ग्रामर लिखियो, उहो पाण ई लिखे थो पियो प्रीफेस में त पंहिंजो अरबी ग्रामर खे साम्हूं रखी ऐं मां ही कुझु उसूल जोड़िया आहिनि। पोइ उन जे ज़िद में वरी ॿियो हिकिड़ो काको आयो, उन वरी ग्रामर लिखियो पंहिंजो सिंधी व्याकरण। अॼु ताईं इहो असां कोन सम्झी सघिया आहियूं त सिंधी व्याकरण छा आहे, सिंधी सर्फ नव छा आहे। वॾो हिकिड़ो बहस हलियो, मुसलमाननि उनखे सिंधी सर्फ नव ॾेई छिकियो ऐं पंहिंजो असांजे काकनि जेको आहे उनखे सिंधी व्याकरण ॾेई छिकियो। सिंधी व्याकरण जेको आहे बेस्ड ऑन संस्कृत ऐं प्राकृतुनि जा जेके क़ाइदा कानून जोड़िया विया, उन ते कया विया। हिन वक़्तु जेको ग्रामर पढ़ायो थो वञे, उनजो आधार आहे अरबी ग्रामर ते। अरबी ग्रामर ऐं सिंधी ग्रामर में ॾींहुं राति जो फ़र्क़ु। अरबी ॿोली जी जेका शुरूआति थींदी आहे, उहा थींदी आहे माज़ीअ खां, सरफ़, ज़रब, नज़र, जॾहिं त सिंधी ग्रामर जी शुरूआति थींदी आहे मज़र खां। संस्कृत, सिंधी, पर्शियन जेके असांजी ॾही ॿोलियूं आहिनि, फ़ारसी, इन्हनि जी शुरूआति थींदी आहे मज़र खां। अचणु, वञणु, करणु, जॾहिं त उहा थींदी आहे उन खां। सिंधीअ में जेके आहिनि से पंहिंजो अरबी में सिफ़तूं 3, सादी, तफ़ज़ील ऐं मुबालगो। सिंधी में सिफ़त थींदी आहे कुल 1
ऐं ॿियो जेको आहे सो असां उधारो वठंदा आहियूं, ज़ोरी खणी उन्हनि खे चवंदा आहियूं। तफ़ज़ील कंपरेटिव ऐं सुपरलेटिव। अहिड़े नमूने सां असां वटि जेके हिन वाहिद जमा सिंधीअ में थींदा आहिनि ॿ, हिकिड़ो थींदो आहे वाहिद, ॿियो थींदो आहे जमा। अरबीअ में उहे बि उसूल अलॻि आहिनि, हिकिड़ो थींदो आहे वाहिद, ॿियो तस्निया, टियों जमा। अहिड़े नमूने सां अहिड़े नमूने सां वरी जेको आहे असांजो ग्रामर आधार थो करे नहव ते, जेके अंग्रेज़ी में सेंटेक्स चइबो आहे, जुमलनि जी बेहक जोड़जक, उनजो वॾो आधार हूंदो आहे नहव ते, सेंटेक्स। जॾहिं त अरबीअ जो ग्रामर सॼो जो सॼो 90% डिपेंड कंदो आहे सर्फ ते। अरबी में चवणी आहे हिकिड़ी त नहव जेका आहे असां तमामु नाले मात्र आहे। नहव फिल कलाम कल मिल फिल ताम। असां नहव ईअं था इस्तेमालु कयूं जीअं ॿोड़ में लूणु विझिबो आहे त थोरो हिन में चस थिए ऐं ईअं थिए। अहिड़े नमूने सां साईं मार्ज़ कंदो हलां त सिंधीअ में जेको आहे हिकिड़ो थींदो आहे मोन्स, ॿियो मुज़क्कर। अरबी में वरी टे थियनि। हाणे ॾिसण जी ॻाल्हि इहा आहे त जॾहिं एॾा वॾा तज़ाद आहिनि, पोइ बि ज़ोरीअ छिके असां उन्हनि खे उते आणियूं बीठा आहियूं, उन्हनि जे ग्रामर खे साम्हूं रखी। तव्हां जेकॾहिं पंहिंजो असांजो वॾो मुख़्तवर राइटर आहे काको भेरूमल महरचंद आडवाणी, जंहिं किताबु लिखियो मिर्ज़ा कलीच बेग जे किताब जे ज़िद में। मिर्ज़ा कलीच बेग 4 भाङा लिखिया हुआ, सिंधी सर्फ न। उन जॻह ते हिन लिखियो सिंधी वॾो व्याकरण। ऐं वॾे व्याकरण में हू लिखे थो त जेको आहे संस्कृत जो हे क़ाइदो आहे ऐं इन खे असां सिंधीअ ते लागू कयूं था। अजीब हुन मिसाल ॾिना आहिनि, जेके बि असांजा दोस्त आलिम इन ॻाल्हि खे सम्झनि था त पंहिंजो हिन जो बेस कीअं हुजणु घुरिजे। उन में वॾो फ़र्क़ु आहे। वक़्तु आयो आहे त असां वेही वीचार कयूं, अहिड़ी का कमेटी जोड़ियूं, अहिड़े अकाबरनि जी का दोस्तनि जी कमेटी जोड़ियूं जेके इन अहम इशू असां कीअं था सोचूं त असां तरक़ी कंदासीं। असां वटि ग्रामर कोन्हे। शायदि ई दुनिया जी का अहिड़ी ॿोली हुजे जंहिंजो ग्रामर न हुजे। इहे जेके डायलेक्ट्स थींदा आहिनि, सब डायलेक्ट थींदा आहिनि, नंढड़ा लहजा, उप लहजा, उन्हनि जा त थी सघनि था। सिंधीअ जहिड़ी हेॾी शाहूकार ॿोली, उनखे ग्रामर न हुजे, अफ़सोस जी ॻाल्हि आहे। महिरबानी। साईं, ग्रामर जे हवाले सां त यकीनन खोट महसूस थिए थी, पर सवाल मुंहिंजो इहो हुयो त ॿोलीअ जे हवाले सां जेका तहक़ीक़ थी आहे, छाकाणि त तव्हां ॿोलीअ जे हवाले सां तहक़ीक़ करण में महारत रखो था, त उन हवाले सां हो त उन में कहिड़ी खोट आहे या कहिड़ी, छाकाणि त घणा असांजा जेके ॿुधंदड़ आहिनि उहे सिंधी ॿोली ऐं अदब जी तालीम सां तदरीस सां तालुक़ु रखनि था। बहरहाल इहो सवाल वरी अॻे फेरे में मां फिराईंदुसि। साईं फयाज़ अमर बोडो साहिबु असां वटि मौजूदु आहे। साईं जे बारे में जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त IT कंसल्टेंट आहे सकाफ़त खाते में। साईं, हिकिड़ो सुवालु आहे। हिकिड़ो त सिंधी ॿोली असांजी आहे जेका हज़ारे सालनि जो सफ़र तइ करे हिते पहुती आहे। अॼु असां जदीद दुनिया में रुझान ॾिसूं पिया लैंग्वेज इंजीनियरिंग जा, कंप्यूटिंग जा, ऐं चयो वञे थो त ॿोलियूं उहे ई सर्वाइव कंदियूं जेके कंप्यूटर ते, स्क्रीन ते, मोबाइल ते हूंदियूं। त इन खेत्र में तव्हां सिंधी ॿोलीअ खे किथे ॾिसो था? सिंधी ॿोलीअ जो स्टेटस छा आहे? स्टेटस खे जेकॾहिं ॾिसूं त तव्हां ईअं सम्झो त जेका सिंधी ॿोली उहा छापे मां, उहा जेका प्रेस जो जेको छापो उन मां निकिरी 88-89 में पहिरियों दफ़ो ख़तात खे मॉडिफाए करे माजिद बरगड़ी साहिब जन मैकिनटॉश ते कंप्यूटर जे स्क्रीन ते सिंधी ॿोलीअ खे ज़ाहिर थो पियो कराए। त इहो जेको 88-89 खां वठी अॼु ताईं जो जेको सफ़र आहे, ऐं सम्झां थो पियो त बग़ैर कंहिं इदारती जेको बलाऊं जेके हुकूमतूं हूंदियूं आहिनि उन्हनि जे तावन खां सवाइ जेको हेॾो वॾो सफ़र थियो आहे, उहो त मञा थो पियो त हिकिड़ो 26-27 साल जो हिकिड़ो डिघो सफ़र आहे। पर उहो जेको ख़तात मां निकिरी करे वरी अयाज़ शाह साहिबु जेको उनखे IBM मॉडिफाइड कराए थो पियो, वरी पोइ इहो फांड डेवलपिंग जो दौरु हले थो पियो, हलंदो थो हले। किताब छपजनि था, अख़बारूं छपजनि थियूं पियूं, मैगज़ीन्स छपजनि था पिया। तव्हांजो अॼु इहो वरी सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जे तरफ़ सां जेका सिंधी लैंग्वेज अथॉरिटी में OCR रिलीज़ थी, हाणे उहा तस्वीर खे बि असांजो कंप्यूटेशनल प्रोसेस पढ़ी वञे थो। स्कैन थियल डॉक्यूमेंट जेकॾहिं विझूं था त उहो स्कैन थियल डॉक्यूमेंट खे वरी उहो सिंधीअ जे टेक्स्ट में मुंतक़िल करे वञे थो पियो। बहरहाल, सिंधी ॿोली जेका दुनिया जे क़दीम तरीन ॿोलियुनि में हिकिड़ी आहे। मां जेकॾहिं नरगस खां हटी करे बि चवां त बाबा हीअ का क़दीम तरीन इहा ई ॿोली आहे।
क़दीम तरीन ॿोलियुनि में हिकु हीअ बि आहे। हिन ॿोलीअ जो पंहिंजो गर आहे, हिन पंहिंजे ॿोलीअ जो जेको दम आहे, उहा दम अफ़सोस सां चवणो थो पइजे त सवाइ भारत जे कंहिं ॿिए मुल्क जी क़ौमी ॿोली बि कोन्हे। भारत में क़ौमी ॿोली आहे, यूनाइटेड नेशन त परते जी आहे। मुंहिंजे ख़्याल में जेका हिन जो गूगल ट्रांसलेशन में जेका सिंधी ॿोली अची वई 103 नंबर ऐं 104 नंबर ते जेकॾहिं सिंधी आई त वरी बि शाबस आहे जो उन्हनि गोरनि खे अरक्षमित वारनि खे जंहिं सिंधी ॿोलीअ खे अहिड़ो मान ॾिनो, मर्तबो ॾिनो। अदरवाइज़ जेका सिंधी ॿोलीअ जी जेका रुझान आहे जंहिं पासे ॾे वञे थी पई, मां दोस्त थी सघे थो त मूंसां कुझु इतफ़ाक़ न कनि, बिल्कुलु न कनि, उनखे हक़ आहे। मां सिंधी ॿोलीअ खे मां घणे क़दुरु मां ॾिसां थो पियो त सिंधी ॿोली पंहिंजे रस्ते ते ॾाढे ख़ूबसूरत नमूने सां वञे थी पई, बेनता ख़ूबसूरत नमूने सां वञे थी पई। हिन जो मुस्तक़बिल ज़ाती तौर ते मां ॾाढो ख़ूबसूरत थो पियो ॾिसांसि। अचूं था हुनजे जेको स्ट्रक्चराइज़ेशन ते, जेका ॿोलीअ जी हिकिड़ी हर ॿोलीअ जो पंहिंजो दम हूंदो आहे। कंप्यूटेशन मुंहिंजे ख़्याल में हो जेको तव्हां शायदि मां अलाए केतिरा दफ़ा हिन जो मां मुख़्तसर मां जवाबु ॾेई वरी मां ॾींदुमि छो त टाइम जो मसइलो आहे। पहिरियों दफ़ो इहो थियो, आदि फ़हमीदा मुंहिंजे साम्हूं वेठी आहे, मुंहिंजी मोहसिन आहे, उहा बि इतफ़ाक़ कंदी, डॉक्टर आफ़ताब चवनि, ॿिया लिसानिया जा माहिर वेठा आहिनि। तव्हां कंहिं बि वॾे हकीम वटि वञो, जेकॾहिं बाहि ॾेखारींदुसि त इहो चवंदो बुख़ार आहे, पर केतिरो उनजे लाइ थर्मामीटर जी ज़रूरत आहे, शुगर आहे, केतिरी रिपोर्ट जी ज़रूरत आहे। ॿोलीअ जे अंदरि जेके ॿोलीअ जूं ओणायूं, ॿोलीअ जूं पेचीदगियूं, ॿोलीअ जूं हूंदियूं आहिनि, उहे अॻ में ख़बर न हूंदी, पर जॾहिं कंप्यूटर मशीन ते चढ़ी, यानी इंस्ट्रूमेंट ते चढ़ी, हाणे थी ख़बर पई त ॿोली कहिड़ी जॻह ते झटका खाए थी पई, कहिड़ी जॻह ते ॿोलीअ खे घणी तवजह ॾियण जी ज़रूरत आहे, ग्रामर जे कहिड़ी जॻह ते सॾु करण जी ज़रूरत आहे, अखरनि आवाज़नि खे कहिड़े नमूने सां करण जी ज़रूरत आहे। इहो हिकिड़ो डिघो डिबेट आहे, इहो वॾो हिकिड़ो डिस्कोर्स आहे। दुनिया जो उन्हनि चंद बदनसीब ॿोलियुनि में हीअ ॿोली हूंदी जंहिंजा आवाज़ घटि, अल्फ़ाबेट घणा, अंग्रेज़ी ॿोलीअ जा त 26 अखर, आवाज़ घणा अथसि 44, सिंधी ॿोलीअ जा 52 अखर आहिनि, आवाज़ घणा अथसि 52 कोन्हे, घटि आहिनि। त इहो जेको इज़ाफ़ियात आहे, जेको इहो हिकिड़ो पोइ जो मसइलो आहे। लैंग्वेज इंजीनियरिंग जे हिसाब सां जेको ॿोलीअ जो दम आहे, ॿोली अॻिते वधे थी पई। अॼु जो हिकु जॻह ते फेसबुक हुजे या दोस्त जेकॾहिं पोइ न ॻाल्हाइनि पोयां त प्लीज़, या कंहिंखे फ़ोन हुजे त ॿाहिरि करिणो पवनि त महिरबानी थींदी। त जेको ॿोलीअ जो हिसाब आहे, मां सम्झां थो पियो त उहो फेसबुक ते तव्हां इस्तेमालु कयो था, एप्लीकेशनूं ठहनि थियूं पियूं, मैगज़ीनूं निकिरनि थियूं पियूं। अञा जेका स्पीड आहे, जेका हिन जी तस्वीर खे पढ़ण वारो थियो आहे, सुभाणे आवाज़ में दाख़िल थिया वञी रहिया आहिनि। मां सम्झां थो पियो त घटि ॿोलियूं आहिनि असांजे रीजन में ऐं इंडो पाक में, जिन एतिरी कंप्यूटर में तरक़ी कई आहे जेतिरी सिंधीअ कई आहे। सिंधीअ तमामु घणी तरक़ी कई आहे। मां ज़ाती तौर ते सिंधीअ घणो कुझु किताब एतिरनि सारियुनि ॾुखियाईनि जे बावजूदि सिंधी ॿोली तरक़ी करे पई आहे। ख़ुशाइंद ॻाल्हि आहे। साईं सुलेमान वसाण साहिब खां मां सुवालु पुछणु चाहींदुसि। साईं सुलेमान वसाण साहिब वारा सिंध सलामत .com हलाइनि पिया, ऐं इन वेबसाइट जो, इन पूरे प्रोजेक्ट जो मक़सदु आहे सिंधी ॿोलीअ जा जेके किताब आहिनि उन्हनि खे इंटरनेट ते स्क्रीन ते आणणु। त मुंहिंजो तव्हां खां सुवालु आहे सुलेमान वसाण, त अॼु असां ॾिसूं था त ॿोलियूं ऐं जेको माज़ीअ जो लिखियलु लिटरेचर आहे, जेके लिखतूं आहिनि से काग़ज़ खां स्क्रीन ॾांहुं मुंतक़िल थी रहियूं आहिनि। त इन हवाले सां तव्हां छा था सम्झो त सिंधी ॿोली केतिरे क़दुरु मुंतक़िली लाइ तयारु आहे या केतिरे क़दुरु मुंतक़िल थी चुकी आहे? महिरबानी अमन। ॻाल्हि आहे त सिंधी ॿोली जो जेको ही सफ़र आहे, उहो जॾहिं हिन दौर में, डिजिटल दौर में दाख़िल थियो आहे, त हिकिड़ी तमामु इहा सुठी ख़बर आहे त सिंधी ॿोली खोड़ सारियूं कामयाबियूं हासिलु कयूं आहिनि। भले के माण्हू ॿाहिरि वेही, ॿिया जेके वाक़िफ़ु न हुजनि इन्हनि शयुनि खां, छो त टेक्नोलॉजी या जेके डिजिटल दुनिया जा डिवाइसिस आहिनि उन सां गॾु मुताबिक़त रखणी पवंदी असांखे, उन्हनि खां असांखे अवेयर थियणो पवंदो। मोबाइल सभु कंहिं वटि आहे, लैपटॉप हर घर जी ज़रूरत थी वई आहे। त सिंधी ॿोली जॾहिं हिन दौर में दाख़िल थी आहे त असां वटि सभ खां अहम जेको पहिरियों कमु थियणो हो उहो इहो त असां वटि सिंधी जो डेटाबेस कोन हो, जंहिंजे बेस ते तव्हां माइक्रोसॉफ्ट सां ॻाल्हायो, कंहिं ॿिए इदारे सां ॻाल्हायो, तव्हां गूगल सां ॻाल्हायो, विकीपीडिया सां ॻाल्हायो। त पहिरीं जेका ज़रूरत हुई उहा इहा ई त सिंधी ॿोली जो मटीरियल, सिंधी जो डेटाबेस वधाइजे।
असां वटि सभ खां पहिरियां जेका सिंधीअ जी वेबसाइट इहो आहे अब्दुल माजिद भुरवड़ी साहिब जी। ॿी जेका वॾो असां वटि डेटा जो सोर्स हुयो उहो सिंधी अदबी बोर्ड जी वेबसाइट हुई, जंहिं ते किताब टेक्स्ट में रखिया विया ऐं उहो हिकिड़ो वॾो डेटाबेस हो। पर हिते लिमिटेशन्स हुयूं, मतिलबु इहे अणपूरियूं सभु शयूं, छो त सोशल मीडिया अची वई हुई, ब्लॉग्स दुनिया में क्रिएट थी रहिया हुआ ऐं नयूं नयूं शयूं अची वियूं। त असां वटि ज़रूरत हुई त असां वटि हिकिड़ो फोरम हुजे, छो त उर्दू अंग्रेज़ी या ॿियनि ॿोलियुनि जा फोरम्स ई आहिनि जिते मुख़्तलिफ़ ॻाल्हियुनि ते टेका टिप्पणी थिए थी, उन खां पोइ उन्हनि शयुनि जा हल ॻोल्हिया वञनि था। त असां वटि सिंधी में को फोरम कोन हो ऐं 2009 में सिंध सलामत जो आगाज़ थियो फोरम जो, असांजे दोस्तनि में दो ऐं मां उन में 2010 खां जॉइन कयो। त उन खां पोइ सभ खां अॻु में जेको इहो कमु थियो त असांजो इहो हो त दोस्त लिखणु शुरू कनि सिंधी में, छो त उन दौर में जॾहिं फेसबुक आयो 2010 में को चंद माण्हू हुया जेके सिंधीअ में लिखंदा हुआ, न त घणो करे सभु माण्हू रोमन में लिखी रहिया हुआ कि ऐं इहा ज़रूरत हुई त हर माण्हू सिंधी में लिखे। ऐं इन खे जॾहिं कीबोर्ड सिंधी जा आया, ख़ासि करे MB सिंधी खां पोइ इहे आसानियूं शुरू थियूं ऐं पोइ अख़बारूं अचणु शुरू थी वियूं। अवामी आवाज़ पहिरीं अख़बार हुई जेका सभ खां अॻु में मुकमिल कंप्यूटराइज़ ऑनलाइन थी, कावश आई। पर अख़बारुनि जो हिकिड़ो ड्रॉबैक इहो हो त उन्हनि पंहिंजूं सभु शयूं टेक्स्ट जे बजाए इमेज में रखणु शुरू कयूं, जंहिंजे करे वरी डेटाबेस कोन पियो ठहे। त पोइ इन्हनि सभिनी शयुनि खे मद्देनज़र रखी असां इहो कयो त हाणे किताब जेके PDF में रखी रहिया हुआसीं, असां सोचियो छो न इन्हनि सभिनी खे टेक्स्ट बेस्ड आणियूं त जीअं गूगल सर्चेबल हुजनि, उन्हनि जी हिकु हिकु सिट ॻोल्हे सघिजे। को बि वेठल माण्हू, को बि ॿार दुनिया जे कंहिं बि कुंड कुछ में वेठल सिंधी जेकॾहिं चाहे का हिकु लफ़्ज़ का हिकु सिट गूगल में सर्च इंजन में सिंधी में लिखे त उहा उनखे मिली वञे। ऐं अॼु असां वटि जॾहिं सिंध सलामत जो आगाज़ थियो ऐं ॿियनि दोस्तनि उन खां अॻु में बि कमु थींदो हो, मुख़्तलिफ़ जीअं सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जी वेबसाइट आई, उन में मुख़्तलिफ़ मवाद आयो ऐं उन खां पोइ सिंधी जो कार्पस ठहणु शुरू थियो, मुख़्तलिफ़ डिक्शनरीज़ ऑनलाइन अचणु शुरू थी वियूं। त इहा हिकिड़ी वॾी कामयाबी थी। हिन वक़्तु सिंधीअ जा मां सम्झा 450 किताब सिंधी अदबी बोर्ड ते पिया आहिनि ऐं असां सिंध सलामत किताब घर में 500 किताब टेक्स्ट में ऑनलाइन कया आहिनि ऐं टोटल PDF खे मिलाए 1300 किताबनि जो सिंधी किताबनि जो ज़ख़ीरो ऑनलाइन मौजूदु पियो आहे। माना ईअं सम्झो त हिकिड़ी नंढड़ी लाइब्रेरी तव्हां सां हर वक़्तु मूव करे थी, चाहे तव्हां सां गॾु लैपटॉप आहे या तव्हां सां गॾु मोबाइल। छो त मोबाइल जी दुनिया में जॾहिं एंड्रॉइड जी दुनिया आई त सिंधी जूं मुख़्तलिफ़ सारियूं एप्लीकेशन्स अचणु शुरू थी वियूं, सिंधी जा कीबोर्ड्स आया। सवेरे हिते ॿाराणे अदब ते ॻाल्हि थी त आशा चांद वारनि जेको कमु कयो आहे उहो डिजिटल कमु आहे। ॿारनि लाइ हुननि गीत जेके असां पुराणे ज़माने में ॿाराणे दर्सी किताबनि में पढ़ंदा हुआसीं, पैसो लधुम पट तां ऐं अॼु उहे जॾहिं डिजिटल स्क्रीन ते हलनि था त असांजा ॿार हर उहा शइ ॾिसनि था ऐं हुननि खे इहो सम्झ में अचे थो त इन जो पस मंज़र छा आहे, असां हीउ छा पढ़ियो आहे। इन खां पोइ अॻिते ईंदासीं असांखे ज़रूरत हुई त कुझु एप्लीकेशन्स एंड्रॉइड ते ऐं मुख़्तलिफ़ शयुनि ते अचणु शुरू थी वञनि, उहे बि अचणु शुरू थी वियूं आहिनि। तव्हांखे दर्सी किताब मिलंदा, किताबनि जूं एप्लीकेशन्स मिलंदियूं। पर ॻाल्हि इहा आहे त असांजो जेको माण्हू आहे उहो सिर्फ़ु सिंधी लिखणु शुरू करे, का ॾुखियाई कान्हे का। अलाए छो माण्हू अवॉइड था कनि जेके रोमन में था लिखनि, सिर्फ़ु सिंधी में लिखण जी ज़रूरत आहे। छो त सिंध सलामत जा मुख़्तलिफ़ असां 4 सब डोमेन्स हंदा आहिनि, जंहिंमें हिकिड़ो किताबनि जो आहे books.sinthsalamat.com जिते तव्हांखे 500 टेक्स्ट जा किताब मिलंदा। हिकिड़ो असां नओं प्रोजेक्ट आंदो आहे quran.sinthsalamat.com, जंहिंमें असांजो छो क़ुरान जा जेके असां वटि तर्जुमा थिया आहिनि, इहा ज़रूरत हुई त उहे कीअं असांखे मिलनि, कीअं ख़बर पए त क़ुरान छा थो चए। त असां हिकिड़ो डोमेन इहो बि आंदो आहे जंहिंमें इहे सभु शयूं मौजूदु पियूं आहिनि। सिंधी जा जेके 150 खां मथे मुख़्तलिफ़ ख़ूबसूरत फ़ॉन्ट्स आहिनि, जंहिंमें किताब अख़बारूं हर शइ छपिजे पई, उहे सभु हिकिड़े डोमेन ते आणे ऐं उनखे फ़ॉन्ट सर्वर जो नालो ॾिनो आहे, जितां तव्हां सभु फ़ॉन्ट्स डाउनलोड करे ऐं पंहिंजूं सभु शयूं ख़ूबसूरत अंदाज़ में ॾिसी सघो था, लिखी सघो था, डिज़ाइन करे सघो था। सिंधी लैंग्वेज अथॉरिटी जूं मुख़्तलिफ़ कामयाबियूं आहिनि। इन में सिंधी लुगत जो पोर्टल हिन वक़्तु जेके ॾखिण एशिया जूं ॿोलियूं आहिनि उन में सभ खां वॾो पोर्टल आहे। मूंखे ख़बर न आहे दोस्तनि घणनि खे इहा ख़बर हूंदी, जंहिंमें अमर खे ख़बर आहे
त शायदि साढा 3 लख खां मथे जेके मुख़्तलिफ़ वर्ड्स आहिनि उन जी लुग़त मौजूदु आहे। डिक्शनरी सभु एंड्रॉइड में मौजूदु आहिनि, सिंधी जूं, सिंधी खां अंग्रेज़ी में, त इहे सभु शयूं, इहे सभु कंटेंट मौजूदु आहिनि। ऐं इन खां अलावा फेसबुक जी दुनिया ते, सोशल मीडिया जी दुनिया ते मुख़्तलिफ़ ग्रुप्स पेजिस में सिंधी मवाद अची रहियो आहे ऐं इहा हिकिड़ी ख़ुशाइनि ॻाल्हि आहे। ऐं मां नथो सम्झां त हिन दौर में असांजी ॿोली खां पोइ ते आहे। हा, ॾुखियायूं आहिनि पंहिंजी जाइ ते, इदारनि घटि कमु कयो आहे उहो पंहिंजी जाइ ते, पर इंडिविजुअल कमु कयो हुजे या कुझु ग्रुप्स कमु कयो हुजे या कुझु इदारनि कमु कयो हुजे, पर हिकिड़ो वॾो कमु थियो आहे ऐं अॻिते असांखे इहा उमेद आहे त अञा वधीक कामयाबी मिलंदी। जेके दोस्त बीठा आहिनि, आउं उन्हनि खे गुज़ारिश कंदुसि त सिंधी ॿोलीअ जे हवाले सां ही इंतिहाई अहम सेशन आहे। जेकॾहिं पंहिंजी गुफ़्तगू बंदि करे सेशन खे जॉइन कंदा। सुलेमान वसाण चयो त बावजूदु ॾुखियाईनि जे कमु थिए पियो ऐं मैडम डॉक्टर फहमीदा हुसैन बि असांजे साम्हूं वेठी आहे। लैंग्वेज अथॉरिटी में पाण जॾहिं हुई त सिंधी ॿोली लुग़त ऐं कंप्यूटराइज़ेशन जे हवाले सां जेके कम थिया उहे यकीननि साराह जोगा आहिनि। अब्दुल हफ़ीज़, डॉक्टर अब्दुल हफ़ीज़ ॾे मां ईंदुसि छाकाणि त हिन जो बि तालुक़ु इन्हनि शयुनि सां आहे, कंटेंट माइग्रेशन। त अब्दुल हफ़ीज़, मुंहिंजो तव्हां खां सुवालु आहे त लिसानी हवाले सां ॻाल्हायूं, लैंग्वेज इंजीनियरिंग जे हवाले सां ॻाल्हायूं या वरी कंटेंट माइग्रेशन जेके शयूं पने खां कागज़ खां स्क्रीन ॾे वञनि पियूं। असांखे हिकिड़ो ॿुधंदड़नि खे हिकिड़ो मजमूई जाइज़ो पेश कयो त सिंध में इंडिविजुअल सतह ते ऐं इदारनि जी सतह ते एफर्ट्स काविशूं कहिड़ियूं थी रहियूं आहिनि, उन्हनि काविशुनि जे बारे में असांखे तव्हां थोरो आगाह कयो। महिरबानी अहमद। असल में माफ़ु कजो, मुंहिंजी अहमद जी सीट एक्सचेंज थी वई आहे, मूंखे हुते हुजणु खपंदो, अहमद खे हिते हुजणु खपंदो। इहा इंतिज़ामिया खां ग़लती थी वई जंहिंजी मदद कई आहे उन्हनि, छो जो आउं कोई एॾो ॿोली जो माहिर कोन आहियां। बहरहाल कमु एज़ ए वॉलंटियर असां कयूं था पिया। ॿोली जे सफ़र जे हवाले सां या जेको सुवाल कयो आहे उन खां पहिरीं आउं ॿुधायां त असां ढगे गाॾी खां शुरू थियासीं ऐं ॿोली जो सफ़र हाणे ईअं सम्झो त बुलेट ट्रेन या वरी चओ त सुपरसोनिक जहाज़ ते चढ़ण वारो आहे। छो जो अहमद जीअं ॻाल्हि कई त ॿोलियूं उहे सर्वाइव कंदियूं जेके टेक्नोलॉजी सां गॾु हली सघंदियूं। ऐं लास्ट ईयर हिते जेको सेशन थियो उन में मूं सुलेमान वसाण जो हिकिड़ो कोट पेश कयो त क़ौमूं वरी उहे बका रखंदियूं जिन जी ॿोली पंहिंजी हूंदी। हाणे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त टेक्नोलॉजी सां गॾु हलिजे। अच्छा, असां मसइला छो आहिनि? साईं बि ॿुधायो मसइला आहिनि व्याकरण जा, उन खां पोइ साईं अमर फयाज़ बि ॿुधायो कमु थिए थो पियो, सही सिमत ते वञे थी पई, पर मसइला आहिनि। सुलेमान बि चए थो मसइला आहिनि। मसइलनि जी जड़ इहा आहे त हीउ कमु जेको आहे इहो ईअं आहे त ॼण त कुझु फ़र्दनि जी ज़िमेदारी आहे, सिंधी क़ौम जो ई मसइलो ई न आहे। मसइलो हिते थो अची पए। असां सदाईं इन कॉम्प्लेक्स में रहंदा आहियूं त दुनिया जो वॾे में वॾो, दुनिया जो पहिरें में पहिरियों, न त एशिया जो पहिरियों या ख़िते जो वॾो या पहिरियों। हिन वॾे नंढे चकर में असां 400 फ़ॉन्ट त ठाहे छॾिया, पर कॾहिं उन जो अपडेट वर्जन न आयो। नॉट अ सिंगल फ़ॉन्ट, हिकिड़ो फ़ॉन्ट बि जेको आहे सो अपडेट न थियो आहे सिवाय सिंध सलामत रीड जे। मां इन करे नथो चवां जो सिंध सलामत रीड असां कयो आहे, पर सिंध सलामत रीड खां सवाइ कोई फ़ॉन्ट अपडेट न थियो आहे। जे इहे न हुजे हा त पोइ असां वटि हीउ जेको सिंध लिटरेचर फेस्टिवल इन ई फ़ॉन्ट में न हुजे हा। हीअ ईअं छो थियो आहे? इन जी वजह इहा आहे हीअ इंतिज़ामिया वई आहे ठाराइण, उहो दुकान वारो सिंधी न आहे, उन उर्दू स्पीकिंग आहे, उन इंग्लिश जो त ॾाढो चूंडे सुठो फ़ॉन्ट रखियो आहे, बाक़ी सिंधी जो जेको डिफ़ॉल्ट मिलियो उन ते छॾे ॾिनो, छो जो अपडेटेड फ़ॉन्ट न आहे उन्हनि वटि। असां वटि प्रोडक्ट आहे, दोस्त इंडिविजुअल कमु कंदा। सुलेमान सिंधी क़ौम जो ठीको सुलेमान न आहे खयों, को हिकिड़ो इदारो ॿुधाए जंहिं 400-500 खां मथे किताब जेके आहिनि से ऑनलाइन कया हुजनि। सिंधी अदबी बोर्ड जो कमु ज़रूरु आहे, पर उहो बि उते 3-4 साल पहिरियां थियो ऐं इहो ई डपाए कंहिं बि टाइम बंदि थी वेंदो। सुलेमान वसाण ज़ाती तौर ते ज़ाती कोशिशि कंदे इहो कमु कयो ऐं 1400 किताब ऑनलाइन आंदा आहिनि, जंहिंमें 500 खां मथे जेके आहिनि उहे टेक्स्ट में आहिनि। जेकॾहिं फ़ॉन्ट ठहिया आहिनि त उहे शबीर कुंभार जेको आहे उहो ज़ाती तौरु ज़ाती कोशिशि ते ठाहिया आहिनि, अपडेट न आया आहिनि, छो जो उनजी का डिमांड ई न आई आहे। फ़ॉन्ट पोर्टल ते रखिया विया, ॼण त उन्हनि जी का डिमांड ई न हुई, उनखे अपडेट न कयो। सिंधी OCR ते कमु थियो, कहिड़नि हालतुनि में थियो आहे? हीअ जेको अहमद ॻाल्हि कई त अमर फयाज़ हूंदो हुयो सिंधी लैंग्वेज अथॉरिटी में, सिंधी लैंग्वेज अथॉरिटी में हूंदो हो छो, हूंदो आहे छो न? वजह इहा त ॼण त फ़र्दनि जी ज़िमेदारी हुन कमु कयो ऐं जॾहिं ॾिठूं, हाणे उन ते नथा ॻाल्हायूं त का वजह हुई जंहिंजे करे न बसि हाणे इहो काफ़ी थियो, हाणे तव्हां हलो। त मसइलो सॼो जेको मसइला आहिनि उन जी डिटेल ते हिननि ॻाल्हाई आहे। जेको मसइले जी जड़ आहे उहा इहा आहे त फ़र्दनि पंहिंजे तौर ते ज़िम्मेवारी खणी वरिती आहे। जेकॾहिं ईअं ई रहियो त अफ़सोस आहे मूंखे, ऐं नथो चवां त जेको आहे सो पेसिमिस्टिक अप्रोच हुजे माण्हू जी, पर इहो सफ़र में असां हली न सघंदासीं, छो जो ॿाहिरि मुल्कनि में इदारा आहिनि,
असां सेशन जे लाइ पंहिंजो आमन सूमरे चयो त सुवाल कयो त हिकिड़े कंहिं तंज़ में चयो त जग ऐं गिलास जी सिंधी त तव्हां ॿुधायो, वॾा तव्हां ॿोलीदान जा ॿोली जा माहिर आहियो, तव्हां जग ऐं गिलास जी सिंधी छो न आहे? त अमर फयाज़ खां कंहिं ॿुधायो त रसबेरी जेका आहे उन जी जेका आहे सिंधी ॿुधायो, त हिन चयो हुननि रसबेरी कयो आहे, बेरी त तव्हांजे ॿेर मां ई निकितल आहे, तव्हां अपडेट नथा थियो त असां छा कयूं? तव्हां हिन कॉम्प्लेक्स में छो आहियो त असां पोइते आहियूं? असां बिल्कुलु क़दीम क़ौम आहियूं, अज़ीम क़ौम आहियूं, पर असांखे अपडेट थियण जी ज़रूरत आहे। अपडेट न थींदासीं, इते ई बीठा रहंदासीं त असां ढगे गाॾी ठाही, हा बिल्कुलु ठाही, पर हाणे असांखे ज़रूरत आहे त असां जेको आहे मौजूदा वक़्त जे हिसाब सां हलूं ऐं फ़र्दनि जे ज़िमे ही कमु न छॾियूं। महिरबानी। बिल्कुलु इहा ॻाल्हि असां जॾहिं कल्ह स्पीकर सां वेठा हुआसीं, हिन सेशन जे हवाले सां गुफ़्तगू कयूं पिया, त असां हिकिड़ो पूरो निचोड़ कयोसीं त इदारनि खां वधीक सिंधी ॿोलीअ लाइ फ़र्दनि कमु कयो आहे ऐं पंहिंजी कैपेसिटी में कयो आहे। यकीनन उहे सभु साराह जा मुस्तहिक़ आहिनि, पर ॿोलीअ जे जियापे लाइ ज़रूरी आहे त इदारा बि कमु कनि। इदारनि जो कमु बि आहे, पर फ़र्दनि जो कमु वधीक। साईं असां वटि मुंहिंजो महिमान आहे स्पीकर साईं जोगी असद राजपर साहिबु। असद राजपर साहिबु सिंधी विकीपीडिया जे हवाले सां कमु कनि था। विकीपीडिया दुनिया में तमामु वॾो वेब पोर्टल आहे, तव्हां सभु उन खां वाक़ुफ़ु आहियो, असीं सभु उन खां इस्तफ़ादो वठंदा रहूं था। त साईं खां असां पुछूं था, इन बारे में मालूम कयूं था त सिंधी ॿोलीअ जो विकीपीडिया ते छा सूरत हाल आहे, सिंधी ॿोली विकीपीडिया जे हवाले सां केतिरो कमु थी रहियो आहे? जी अस्सलाम वालेकुम। अदा सिंधी विकीपीडिया जो जेको बुनियादु विधो 2006 में मिस्टर प्रोफेसर इम्तियाज़ उरसानी साहब, एहसान उरसानी साहब माफ़ कजो, प्रोफेसर मेरान यूनिवर्सिटी आहे, ऐं पोइ उन खां पोइ कुझु दोस्त ॿिया बि उन ते कमु कंदा रहिया। मूंखे एक्चुअली 2011 में मां विकीपीडिया ते मां पंहिंजो यूज़र अकाउंट रजिस्टर करायो हुयो, ऐं एक्टिवली जेको मां कमु कयो आहे 2015 खां कयो आहे। उन वक़्तु मूंखे ख़बर न हुई 2015 में त को सिंधी विकीपीडिया में को वजूद रखे थी, ऐं इंग्लिश विकीपीडिया ते सिंधी हिस्ट्री, कल्चर, जियोग्राफी ऐं पाकिस्तान जे हवाले सां जेके बि पहिरीं मौजूदु हुया मज़मून, उन्हनि ते मां कमु कयो हुयो, ऐं नवां बि कुझु मज़मून ठाहिया। उन खां पोइ सिंधी विकीपीडिया जो ईअं हिकिड़ो इंटर विकी लिंक्स हूंदा आहिनि, जीअं इंग्लिश विकीपीडिया ते को मज़मून आहे त उन जो इंटर विकी लिंक्स हूंदो आहे, उहो ॿी लैंग्वेज में अगरि जे अवेलेबल हूंदो आहे त उहो पढ़ी सघिबो आहे। सिंधी विकीपीडिया ते मुंहिंजो अचणु थियो, उते सिंधी विकीपीडिया जो जेको कंटेंट्स या मवाद हुयो, आर्टिकल्स जेके हुया, उन्हनि जो तादाद या उनजो स्टैंडर्ड उहो ॿियनि विकीज़ जे मुक़ाबले में तमामु घटि हुयो। पोइ मुंहिंजो फोकस मुंहिंजो जेको आहे मीटा विकी ते बि कमु कयल आहे, ट्रांसलेशन्स ऐं सिंधी टू इंग्लिश, उर्दू ऐं पंजाबी मां ट्रांसलेशन्स कया आहिनि, टेम्पलेट्स हूंदा आहिनि, कुझु उहे जेके तर्जुमा करणा पवंदा आहिनि, जेके असांजे लोकल विकीज़ ते उहे पॉपअप मैसेज वग़ैरह इन में शो थींदा आहिनि, त उते मां उहे बि कमु कया आहिनि। उते ॿिया बि जेके दोस्त कमु कनि पिया, उन्हनि में इंडस एशिया जे नाले सां जा दोस्त आहे, फयाज़ सुमरो साहिबु कैनेडा में इंडस एशिया ऑनलाइन जर्नल हलाईंदा आहिनि, उहे बि कमु कनि पिया। ऐं मूंखां पहिरीं जेको सिंधी विकीपीडिया ते कमु कयो उरसानी साहिब सां गॾु ॿिया बि कुझु दोस्त हुया, पोइ आहिस्ता आहिस्ता उहे कुझु पंहिंजे इश्यूज़ ते जेको आहे ॿोली जे हवाले सां, हाणे उरसानी साहिबु चए पियो त जेको कंप्यूटर आहे उहो उन जो जेको आहे कंपाउंड हिकिड़ो वर्ड आहे, इन जो सिंधी लफ़्ज़ जेको आहे असां आम ॿोलीअ में त कंप्यूटर ई चऊं था, पर इन जो लफ़्ज़ जेको आहे इहो ॻण पियो कर। हाणे ॻण पियो कर ऐं कंप्यूटर ते उन्हनि जा पाण में इख़्तिलाफ़ थी विया, इन सां सिंधी विकीपीडिया जो मवाद उन ते कमु करण वारा घटिजी विया। सवाल खे ईअं थो मां कयां त हिन वक़्त ताईं केतिरो कंटेंट जेको आहे, केतिरो मवाद विकीपीडिया हिन वक़्तु सिंधी विकीपीडिया जो ख़ासि तौर ते मां ज़िक्र कंदुमि, सिंधी विकीपीडिया ते 8,500 जेके मज़मून आहिनि, उन मां जेके पढ़ण जोगा ऐं मयारी विकीपीडिया जे असुलनि मुताबिक़ जे मज़मून आहिनि, मुश्किल सां 1000 खनि थींदा। ऐं एक्टिव यूज़र हिन वक़्तु जेके आहिनि, असां एक्टिव यूज़र असां उन्हनि खे चवंदा आहियूं जेके पूरे हफ़्ते में घटि 3 ॾींहं लगातार कमु कंदा हुजनि, उन्हनि खां एडिट कई जेको मज़मून लिखियो हुजे उनखे एक्टिव यूज़र चवंदा आहियूं। हिन वक़्तु एक्टिव यूज़र जेके आहिनि असां वटि 4 खां 5 यूज़र्स आहिनि, ऐं अनफॉर्चुनेटली तमामु इन ते कमु न पियो थिए। सोशल मीडिया ते बि काफ़ी इन जे हवाले सां अवेयरनेस कई। ताज़ो मई महीने में कराची में हिकिड़ो अवेयरनेस वर्कशॉप कयो, सिंधी विकीपीडिया अवेयरनेस वर्कशॉप, जेको तव्हां सिंधी विकीपीडिया फेसबुक ते पेज आहे सिंधी विकीपीडिया जो, उन ते तव्हां ॾिसी सघो था उनखे।
उन में बि असां हिकिड़ो अवेयरनेस पैदा करण लाइ त जीअं असां वधि में वधि यूज़र उन में वधायूं, पंहिंजा सिंधी माण्हू अचनि हिन ते कमु कनि। हे हिकिड़ो वॉलंटियरली कमु आहे। जीअं हाणे साईं वसाण साहिबु ज़िक्र कयो ऐं भाऊ हिननि बि ज़िक्र कयो आहे त इंडिविजुअली माण्हू कनि पिया इदारे तौर ते। मां हिननि जी ॻाल्हि सां बिल्कुलु सहमत आहियां त इंडिविजुअल ज़िम्मेदारी आहे। मूं 16 खां 17 कलाक ताईं वेही कमु कयो आहे। उन में मां कहिड़े तरीक़े सां मां कमु कयो आहे, हिकिड़ो मुंहिंजो जो कमु करण जो हिकिड़ो उहो जज़्बो हुयो, हिकिड़ो डेडिकेटली मां कमु कयो आहे उन ते। ऐं ॿिया बि जेके मूंखे थोरो ॻाल्हाइण जो मौक़ो ॾियो काइंडली। ऐं असल में हिन सेशन जो टाइम 1 कलाक, हाणे हू चवनि था त ख़तमु कयो त मुनो कलाक करे। अच्छा ठीकु आहे, मां कंक्लूड थोरो कंदुमि। त मुंहिंजी रिक्वेस्ट हिते जेके बि हाज़रीन आहिनि या तव्हां सभिनी खे रिक्वेस्ट इहा आई आहे त तव्हां सिंधी विकीपीडिया ते ख़ुशूसन पंहिंजी तवजा ॾियो। असांजी पंजाबी विकीपीडिया 2 आहिनि, उन्हनि में 50,000 खां मथे आर्टिकल्स आहिनि। उन्हनि में मयारी मवाद सां भरियल उर्दू विकीपीडिया हिंदी विकीपीडिया सां मुक़ाबले में आहे। सिंधी विकीपीडिया ते मुश्किल सां 8,000 मज़मून आहिनि, जंहिंमें पढ़ण जोगा मुश्किल सां 1,000 मज़मून आहिनि। छो आहिनि इन्हनि ते कमु केरु करे पियो, केरु मुश्किल सां 4 यूज़र कमु कनि पिया। 4 यूज़र एतिरो कमु कीअं करे सघंदा। ऐं जे सिंधी ॿोलीअ जी तरक़ी जी ॻाल्हि था कयो ऑनलाइन दुनिया में, त उर्दू ॿोलीअ जी जेॾी तरक़ी कई आहे, मां नथो सम्झां सिंधी ॿोली उन जे बराबरि कमु कयो। सिंधी ॿोली डिजिटल दुनिया में बामड़ा पई पाए। फेसबुक, ट्विटर, व्हाट्सएप, लिंकडिन ऐं गूगल ॾिसो, जेका बि सोशल ऑनलाइन दुनिया में ॾिसो, उर्दू इंतिहाई तरक़ी कई आहे। उन में छा इदारनि तव्हांजो जेको पॉइंट आहे सो असां सम्झो आहे त हिन वक़्त ताईं जेको कमु थी रहियो आहे सिंधी किताबनि खे ई बुक जी सूरत में आणण जे हवाले सां या विकीपीडिया ट्विटर जे हवाले सां, उहो सभु इंडिविजुअल्स कनि था। ऐं जेकॾहिं ही दोस्त गॾिजी एतिरो कमु करे सघनि था त जेकॾहिं असां सभु गॾिजूं त तमामु घणो कमु करे सघूं था। जेके हॉल में दोस्त वेठा आहिनि उन्हनि खे गुज़ारिश कंदुसि त ॻाल्हाइण खां थोरो परहेज़ कनि। इंतिहाई अहम सेशन आहे। साईं मुख़्तसिर जॾहिं ॻाल्हि ॿोल थींदी आहे सिंधी ॿोलीअ जे हवाले सां, कंप्यूटराइज़ेशन जे हवाले सां, त जेके लैंग्वेज इंजीनियरिंग जा कंप्यूटर टेक्नोलॉजी जा माहिर आहिनि उहे ॻाल्हि कंदा आहिनि त सिंधी सूरत ख़तीअ में के ग़लतियूं आहिनि, सिंधी लुगत में अहिड़ियूं के ग़लतियूं आहिनि जिन खे माज़ीअ में सुधारियो न वियो। इन करे हाणे सिंधी कंप्यूटिंग जे हवाले सां ॾुखियायूं दरपेश थियूं अचनि। त आउं आफ्ताब अबड़े साहिब खां गुज़ारिश कंदुसि त छा वाक़ई सिंधी ॿोलीअ में सूरत ख़तीअ में के ग़लतियूं आहिनि, के सुधारनि जूं तजवीज़ूं? साईं मुंहिंजा बिल्कुलु ग़लतियूं आहिनि, खोड़ सारियूं ग़लतियूं आहिनि, वॾियूं ग़लतियूं आहिनि। जीअं साईं जन ॿुधायो पिए त हर को माण्हू इनफ़रादी तौरु कमु करे थो पियो, मजमूई तौरु इदाराती तौरु अहिड़ो कमु कोन पियो थिए। मैडम फ़हमीदा वेठी आहे, हुन वीचारे कोशिशि कई पंहिंजे दौर में जो अहिड़ा किताब आंदा, पर मजमूई तौर ते उहा ॻाल्हि कान थी सघे। सिर्फ़ु मां तव्हांजी ॿिनि ॻाल्हियुनि लाइ ध्यानु छिकाइणु चाहियां थो। नौजवान नसल वारा दोस्त घणा हिते वेठा आहिनि। अॼु ताईं असां का स्टैंडर्ड डिक्शनरी कोन आंदी आहे। असां मैचीस बि लिखंदा आहियूं, मैचीस बि लिखंदा आहियूं, माचीस बि लिखंदा आहियूं, रुपया बि लिखंदा आहियूं, रुपया बि लिखंदा आहियूं, रुपया बि लिखंदा आहियूं। वाव अचे थो नथो अचे, पैसनि में हमज़ो ईंदो, ये ईंदी, का ख़बर कान्हे। साॻी जामी लुग़ात में ॿई शयूं लिखियूं पियूं, उहो बि लिखियलु आहे, उहो बि लिखियलु आहे। सो इहे अहिड़ियूं शयूं आहिनि जिन खे असांखे स्टैंडर्डाइज़ करणु घुरिजे, इहो सभु शयूं ठाहिणु घुरिजे। इन खां अलावा मां तव्हांजो हिकिड़ो वॾो अहम पंहिंजो ध्यानु हिकिड़ो अहम मसइले लाइ छिकाइणु थो चाहियां त मौजूदा जेका सूरत थी आहे, अल्फ़ाबेट जेका आहे उहा ख़ुदि अणपूरी आहे। उन में असांजा खोड़ सारा जेके आहिनि से आवाज़ साईं त चयो त असांजा घटि आहिनि। ऐं जेका असांजी बुनियादी आहे पंहिंजो लिपि स्क्रिप्ट, उहा आहे ख़ुदाबादी जेका निकिती आहे बरहमी मां। हाणे काश असां इहा ॻाल्हि सम्झी सघूं त बरहमी ख़त जो इम्पैक्ट छा आहे, घर में उन जी कहिड़ी अवसर आहे। ख़ुदि चैटर्जी जंहिं बंगाली ॿोलीअ जी लिखी पंहिंजो ओरिजिन एंड डेवलपमेंट ऑफ बंगाली लैंग्वेज 3 वॉल्यूम्स में, उहो ख़ुदि मञे थो त असांजी स्क्रिप्ट जेका आहे उहा बरहमी ख़त मां निकिती वई आहे, जेका सिंधू ख़त जेका आहे इंडस स्क्रिप्ट मां निकिती विया। एस लैंगडन मैडम खे चङी तरह ख़बर आहे, जंहिं कमु पे कयो इंडस स्क्रिप्ट ते, त उन इहा ॻाल्हि वाज़े कई त इंडस स्क्रिप्ट मां बरहमी स्क्रिप्ट निकितो आहे। उहो स्क्रिप्ट हो जंहिं मां देवनागरी, हिंदी, सिंधी, तमिल, तेलुगु, पंजाबी, इट इज़ एस्टेब्लिश्ड,
इहे सभु इंटरनेशनल बुक्स में आहे। हिकिड़ो किताबु आहे इंटरनेशनल लिंग्विस्टिक्स, इनसाइक्लोपीडिया ऑफ इंटरनेशनल लिंग्विस्टिक्स, 4 वॉल्यूम में आहे। इहे सभु ॻाल्हियूं हुन में तय आहिनि। त असांजा केतिरा ई जेके आहिनि से हर्फ़ अञा रहिजी विया आहिनि, जीअं ट्रे, ड्रे, पंहिंजो उहा कोन चंड ऐं चंड्र, उन में वॾो फ़र्क़ु आहे। खंडु ऐं खंडु में वॾो फ़र्क़ु आहे। इहे असांजा ओरिजिनल सोतिया आहिनि, इन्हनि जी असांखे मालिकी करणी पवंदी, इन्हनि लाइ असांखे सुजाॻ थियणो पवंदो। अॼु या सुभाणे इहे असांखे सोतियुनि जी मालिकी करणी पवंदी, इहे पंहिंजे अल्फ़ाबेट में आणणा पवंदा, तॾहिं असांजी ॿोली कंप्लीट थींदी। जेके विसरगरियल आहिनि उन्हनि ते बि असांखे ध्यान सां कमु करणो पवंदो, त जीअं असां मुकमिल सूर तख़्तीअ ते अल्फ़ाबेट ते कमु करे रहियल शयुनि खे मुकमिल करे सघूं। बिल्कुलु, खोट खे पूरो करण लाइ मालिकी करणी पवंदी। साईं सुठी ॻाल्हि कई। अमर, मुख़्तसिर तव्हां खां मां पुछंदुसि, तव्हां लैंग्वेज इंजीनियरिंग जा माण्हू आहियो, त लैंग्वेज जे हवाले सां, कंप्यूटिंग जे हवाले सां तव्हांजो विज़न छा आहे? मुख़्तसिर ॿुधायो त तव्हांजी सोच छा आहे, त छा छा थियणु घुरिजे मुस्तक़बिल में? हाणे इहो मुख़्तसिर चई ॾिंगियुनि में ईअं बंदि था पिया कयो, इहो मां पंहिंजे पाण खे ॾुबको थो सम्झां पियो। मूंखे ख़बर न आहे त हिन खां पोइ कहिड़ी सेशन आहे, ॿधड़को मतो पियो आहे हर पासे ॾे। छा मुख़्तसिर विज़न ॿुधाइजे, सिंधी ॿोली काॾे वेंदी, या कंहिं फैमिलीअ खे घुरायो उन जो सेशन कराए छॾियो। हे सेशन थियो छो हो पोइ? ॾाढो अजब थो पियो लॻे। जेका सेशन जंहिंसां तव्हांजे बचनि जो सोसदो मुस्तक़बिल वाबिस्ता, जंहिंसां तव्हांजे वजूद जो मुस्तक़बिल सॼो हुन सां ॻंढियल आहे, उन खे चयो थो वञे मुख़्तसिर कजो। हे त ईअं ई आहे त दवा हिकिड़े मरीज़ खे ॾिजे, चइजे त थोरो खा, उहा सभु असां सम्झूं था ॻाल्हि, पर हाणे इन्हनि इंतिज़ामिया मकात न मां हुननि दोस्तनि ते बदड़को मतो जेतिरा दफ़ा पैगाम मोकिलिनि था, सेशन करायो आहे। मां चाहियां थो त कुझु ऑडियंस खां सवाल वठूं, न करे मुख़्तसिर लफ़्ज़ खे ॿ दफ़ा। ॻाल्हि इहा आहे त मां तोखे त चयो ई कोन न, तूं छा लाइ त असां माण्हू, तव्हां बि चुप कयो। ॾिसो, ॿोली हाणे हिकिड़ी ॻाल्हि आहे त मां हेतिरो त मां लथो हुयुसि काफ़ी साल अॻु में, त पोइ हिकिड़ी मशीन जे साम्हूं छॾो मां पहुतुमि, त हुन निभागीअ छा कयो, जेका टेग लॻल हुई, उन टेग खे कैमरा हुई, कैमरा उन टेग खे ॾिठो त मुंहिंजे सीने सां लॻी पई आहे। ऐं अंग्रेज़ीअ में ॾाढी ख़ूबसूरत चंचल छोकिरीअ जे आवाज़ में, हरास जो मसइलो न आहे, सॉरी, त उन आवाज़ में चयो त वेलकम मिस्टर फयाज़ हुसैन बुरड़े जी जेका हालत हुन कई आहे, त पोइ जी ॻाल्हि आहे। बहरहाल असांजो सोचिजो, भुलिजी करे इन सर मां निकिरी अचिजो त को तव्हां इन शइ खां बची वेंदव, न, कतई कोन बचंदव। तव्हांजे सिंधी ॿोलीअ ॻाल्हाईंदड़ माण्हू हितां धरतीअ तां फटिजी मुरीख़ ते कोन रहंदव, हिन धरतीअ जे ई माण्हुनि सां रहंदव। ऐं जिते दुनिया जूं ॿियूं ॿोलियूं टेक्नोलॉजीअ जे थ्रू अॻिते वधनि थियूं पियूं, ईअं तव्हांजी ॿोली बि अॻिते वधणु खपंदी। जे न त पोइ तव्हां जेको अगाड़ी सेशन में रत रो पिया, ईअं तव्हां पंहिंजे मुस्तक़बिल लाइ ईअं रोंदा रहंदव त तव्हांजी सिंधी ॿोली ख़तमु थी वेंदी हली। विज़न इहो आहे जेको तव्हांखे हिकु न 100 दफ़ा सम्झणु खपे। जेसिताईं तव्हांजी सिंधी ॿोली पने खां सफ़र करे स्क्रीन ते अची वई, दौर अचण वारो कहिड़ो अथव, उहो अथव आर्टिफिशियल इंटेलिजेंसीअ जो, मसनूई ज़हानत जो। दौर अचण वारो अथव रोबोटिक लैंग्वेज जो, यानी तव्हां मशीन सां ॻाल्हाईंदव, मशीन तव्हां सां ॻाल्हाईंदी। थी सघे थो हिते हिकिड़ो दोस्त अहिड़ो बि सोचींदो हुजे त यार असांजो हिन सां कहिड़ो वास्तो, त उन जे कंहिंखे बि ओड़े पाड़े मां पुछा कंदो त 2002 में तव्हांजी पुड़ी जेका 65 साल जी हुई, उन कंप्यूटराइज़ शनाख़्ती कार्ड ठाराइण जो सोचियो हो छा? न। बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम छा आयो? असांजूं 85 साल जूं पोड़ियूं धिकराए शनाख़्ती कार्ड ठारायूं। कमोडिटीअ जो मसइलो आहे, कमोडिटीअ जो मसइलो आहे त तव्हांजो सुभाणे राशन कार्ड, तव्हांजो इहो पैसो दिमाग़ मां कढी छॾियो त 2025 में तव्हां ईअं कावश अख़बार पढ़ंदव, कोन पढ़ंदव। 2025 या 2030 में मूंखे कोन थो लॻे त तव्हांजे खीसे में पैसा पिया हूंदा, कार्ड अहिड़ो पियो हूंदो। थी सघे थो कार्ड बि न हुजे, तव्हांजो अंगूठो हुजे, थी सघे थो तव्हांजी इहो हुजे। मशीन जे साम्हूं वेंदव, उहा चवंदव बिस्मिल्लाह रहमान रहीम, शबीर कुरैशी साहिबु अची वियो, सॾु कंदी, ऐं सिंधीअ में चवंदव
सिंधीअ में चवंदा, अंग्रेजीअ में न चवंदा। अदी फहमीदा वेंदी ATM जे साम्हूं चवंदी फहमीदा मेमन साहिब अस्सलाम वालेकुम, छा हाल आहे? ऐं ठीकु आहियां, 5000 रुपया त ॾियो, टट करे कड़कड़ करे 5000 रुपया कढी ॾींदसि। हुनखे ख़बर पंहिंजी DNA सम्झी वेंदो हलियो। हाणे उन पासे ॾे जेको तव्हांजे ज़ुबान मां लफ़्ज़ निकिरे थो पियो, जेको तव्हांजे बचनि जे ज़ुबान मां लफ़्ज़ निकिरे थो पियो, असां त अञा प्राइमरी फाथा आहियूं, पर विज़न इहो आहे जेसि ताईं तव्हां 2025-2030 जे विच में इन कोर्स में जेकॾहिं तव्हां पहुची वञो था त पोइ तव्हां यकीन सम्झो त सिंधी ॿोलीअ जीअं हज़ारे सालनि खां सफ़र कयो आहे उमिरि ख़िज़री हिनखे मिली वेंदी। जे न जेकॾहिं तव्हांजो आवाज़ मशीन न सुञाणे सघी, जेकॾहिं मशीन तव्हांजे ॿोलीअ में न ॻाल्हाइण सिखी, त मां नथो पियो सम्झी सघां त हीअ सदी तव्हां अॻिते हली सघंदव, तव्हांजी ॿोली हिते ख़तमु थी वेंदी हली। इन करे हिन ॿोलीअ खे इन टेक्नोलॉजीअ जे हर एस्पेक्ट में जॾहिं तव्हां खणी वेंदो तॾहिं तव्हां वेंदी। ऐं सिंधी ॿोलीअ जो विज़न इहो ई हुजे त आर्टिफिशियल इंटेलिजेंसी, रोबोटिक इंजीनियरिंग ऐं रोबोटिक साइंस ऐं रोबोटिक लैंग्वेज में सिंधी ॿोली हली वेंदी। मूंखे अलाए छो पका त इहा वेंदी, जहिड़ा अहिड़ा नौजवान खड़खबी था हुनखे लॻा आहिनि त बिल्कुलु वञणु खपंदी ऐं वेंदी इंशाअल्लाह। असां जेकॾहिं मजमूई जाइज़ो वठूं त सिंधी ॿोलीअ जो हिकिड़ो तवील सफ़र आहे, लिसानियाती हवाले सां, ग्रामर जे हवाले सां, ॿोलीअ जी तरक़ी जे हवाले सां, ॿोलीअ में जेको अदब तख़लीक़ थिए पियो हज़ारे सालनि खां। ऐं हाणे जेके मौजूदा दौर जूं जेके ज़रूरतूं आहिनि, इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी आहे, लैंग्वेज इंजीनियरिंग आहे, कंटेंट जी माइग्रेशन आहे, जेके एफर्ट्स थी रहिया आहिनि इंटरनेट ते, त तमामु मुख़्तसिर गुफ़्तगू